दोस्तों अॼु शमन अली मिराली जो एल्बम आहे 59 पहिरीं एल्बम तमामु बहितरीनु एल्बम आहे। सुठो एल्बम आहे। हिन में कुझु गीत आहिनि जेके तमामु बहितरीनु हलनि था, अॼु ताईं माण्हू दिलि सां चाह सां ॿुधनि था। ऐं ॿी ॻाल्हि त हिन जो ॿियो पोस्टर बि आहे, ही साम्हूं आहे। ऐं तव्हां हाणे मूंखे कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाईंदव त हिन जो असुलु कवर कहिड़ो आहे कैसेट जो। ऐं हिन में सुठो गीत जेको मुंहिंजी पसंदि जो आहे, मुंहिंजी पसंदि जा 2-3 गीत आहिनि भला हिन में, पर सुठो जेको तमामु घणो लॻंदो आहे, तूं त मिलणु नथो अचे पहिरीं, हाल पुछणु नथो अचे पहिरीं, असां ई आहियूं पिया था अचूं। दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, कमेंट शामिलु कयूं। ऐं उनखां ज़रूरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां कोई बि गीत शामिलु न कयो आहे। सभ खां पहिरियां हलंदासीं कमेंट्स ॾे, त पहिरियों कमेंट्स आहिनि 2। वहीद भाउ लिखियो आहे सुपर हिट टोटल सॉन्ग, उनखां पोइ वेरी नाइस पिक्चर, उनखां बाद आहे आमिर साहब नओं आहे दिलूं मोकिलियूं अथई, वॾी महिरबानी। वहीद भाउ दिलूं मोकिलियूं, वेरी नाइस पिक्चर। राशिद अली आहे, नओं दोस्त आहे, हुन लिखियलु आहे त शमन अली मिराली जो पुराणो परस्तार आहियां ऐं शमन अली मिराली जो 57 एल्बम मुंहिंजी पसंदि जो आहे। वॾी महिरबानी, लख कुर्ब भाउ। ऐं दोस्तनि जा कमेंट्स पूरा थी विया ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे ऐं हिननि में असां कोई बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में अव्हांखे एल्बम ॿुधाईंदासीं कहिड़ो आहे ऐं केतिरो हलियो आहे ऐं हिन में कहिड़ा कहिड़ा गीत सुठा आहिनि, ऐं इहो ॿुधाईंदासीं त हिन एल्बम में या हुननि एल्बमनि में कहिड़ा कहिड़ा गीत सुठा हलंदा हुया ऐं जिन्हनि जे करे एल्बम तमामु घणो कमाईंदा हुया। त हलंदासीं हिननि जे गीतनि ॾे। हिन जो पहिरियों गीत लिखियो आहे ग़ुलाम क़ादिर घायल। ग़ुलाम क़ादिर घायल जी ॻाल्हि कयूं त ग़ुलाम क़ादिर घायल पुराणो शाइर आहे शमन अली मिराली जो। गीत जा बोल लिखिया अथई, असां मिसकीननि फ़क़ीरनि सां आहे एॾी नाराज़गी छो। तमामु बहितरीनु गीत आहे, सुपर हिट आहे। उनखां पोइ वही धकड़े जो गीत आहे। गीत जा बोल लिखिया अथई, मूंसां तो जे घड़ियूं घारियूं। ऐं उनखां पोइ मंज़ूर शाह साईं जो कलाम आहे। ही मूंखे ॾाढो पसंदि आहे गीत। आ छॾ तकरार, न वञ तूं लॾे मुंहिंजो पाड़ो छॾे, तमामु बहितरीनु गीत आहे। उनखां पोइ आहे ॿुढल साईं जी शाइरी आहे, ही बि तमामु बहितरीनु आहे, मुंहिंजी पसंदि जो गीत आहे। तुंहिंजे इश्क ॾिनी आहे मूंखे मिठी लोली, तमामु बहितरीनु। उनखां पोइ करीम बख़्श जो कलाम आहे, ही बि तमामु बहितरीनु आहे। हेठियां 3 कलाम बेस्ट आहिनि जेके तमामु घणो हलिया। तूं त मिलणु नथो अचे पहिरीं, तमामु बहितरीनु आहे। उनखां पोइ आहे कासिर नवाज़ शाह जी शाइरी आहे, मीठी मीठी बातें किया न करो तुम। ऐं उनखां पोइ आहे शाह अब्दुल लतीफ़ भटाई जी शाइरी आहे, बूंद बिरह जी बहार। वही धकड़े जो कलाम आहे। उनखां पोइ यादि आयो हुई मां रोई पियो हुअसि महफ़िल में, तमामु बहितरीनु। ही ॾाढो गीत हलियो ऐं हिन जा वीडियो बि ॾिठा। हुन दौर में वीडियो CD आयो हिन जो, जंहिंजे करे होटल ते वेंदो कोन हुयुसि, पर जीअं गीत हलणु शुरू थिया होटल ते त पोइ लड़ी वियुसि होटल ते, वेही रहियुसि ॾाढो सुकून सां गीत इहे सॼो ई एल्बम ॿुधी करे पोइ घर वियुमि। इहो बि दौरु सोनो दौरु हुयो। उनखां पोइ आहे असगर खोसे जो कलाम आहे, मदीने वारे खे मुंहिंजा सलाम चइजो। उनखां पोइ आहे आख़िरी गीत आहे ॿुढल साईं जो, सॼण तां साह, तमामु बहितरीनु गीत आहे इहो बि। दोस्तों अव्हांखे हीअ वीडियो कीअं लॻो? पसंदि आयो हुजे त लाइक कंदा, कमेंट्स कंदा, दोस्तनि पंहिंजनि ताईं शेयर कंदा। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में वरी किथे आहियूं।